मूंखे यादि आहे पंहिंजे ज़िंदगीअ जी पहिरीं हासिलात, मूंखे यादि आहे पंहिंजे ज़िंदगीअ जो पहिरियों प्यार, ऐं हा ऑफकोर्स यादि आहे पंहिंजी उमिरि जो पहिरियों वोट। केॾो एक्साइटेड हूंदो त मुंहिंजी उमिरि थी आहे वोट ॾियण जी, मां पंहिंजो पहिरियों वोट ॾींदुमि ऐं पंहिंजी सरकार चुने। छा अॼु जा यूथ बि एतिरा एक्साइटेड आहिनि? ऑफ कोर्स मूंखे त जाम एक्साइटमेंट आहे। मुंहिंजो पहिरियों वोट आहे। मुंहिंजे मन में केॾा सवाल हुया, इन्हनि सवालनि जो जवाब ॾींदी हिकु सुठी सरकार। अगरि उहा सरकार खपे जेका असांजे हक़नि जो ख़्यालु करे, त ज़रूरी आहे असां पंहिंजा फ़र्ज़ बि पूरा कयूं ऐं वोट ज़रूरु कयूं। वोट मार्क पहिरियों भेरो मुंहिंजी आंगुर ते बि वोट जो निशान हूंदो। आई एम सो एक्साइटेड। मूंखे त लॻंदो आहे इहो मार्क लवंदो अलाए न लवंदो, लेकिन मां त चाहींदी आहियां इहो मार्क वोट मार्क हमेशह ई हुजे। छो त इहो मार्क इंडियन कॉन्स्टिट्यूशन जो मार्क आहे, भारत जे संविधान जो मार्क आहे। त ॿियनि ज़िमेदारनि वांगुरु इहे बि ज़िमेदारी निभायूं, फर्ज़ निभायूं ऐं वोट ज़रूरु कयूं। त अॼु जी युवा शक्तिअ इहो इरादो कयो आहे त असां कंदासीं पंहिंजो पहिरियों वोट।